दादू खां ख़बर शामिल कयूं पिया। असगर खान मल्हाह जे रिपोर्ट मुताबिक़ सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू में शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां मुनक़िद कयल गाला 2022 जी इब्तिदाई तक़रीब कैंपस प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अज़हर अली शाह, असिस्टेंट कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज मीरानी, प्रिंसिपल डिग्री कॉलेज दादू इरफान कलोड़ो, डॉक्टर मंसूर सुमरो, अशरफ कलोई, मोहतरम अब्दुल जब्बार मल्ला, मोहतरम आसिफ चन्ना, अतर शर अदनान मक्सी, अक्सा शाह, साबिर बरहमानी, नाना हातिम, असद दाविज, सिंधियार मेमण ऐं ॿियनि उस्तादनि सां गॾिजी समूरनि स्टॉलनि जी हर हिक टीम में सर्टिफिकेट विराया ऐं संदसि महिनत जज़्बे ऐं ॾाहप जी वाखाण कई। उन मौक़े ते डॉक्टर अज़हर अली शाह ऐं AC दादू डॉक्टर शाहनवाज मीरानी शागिर्दनि ऐं शागिर्दान जी कारकर्दगीअ जी तारीफ़ कंदे यकीन ॾियारियो त दादूअ जे नौजवान नसर लाइ मुफ़्त CSS जी तयारीअ लाइ क्लासनि खां वठी ॿिया बहितर तइलीमी मौक़िया ऐं सहूलियतूं फ़राहम कया वेंदा त जीअं दादू मुल्की ऐं बैनुल अक़वामी सतह ते तालीमी मैदान में अॻभराई करे